अस्सलामुअलैकुम दोस्तों, अज जी इन वीडियो में असी अव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु अहिड़ी कहाणी जंहिंमें मोहब्बत, राग, मेहमानी ऐं लतीफ़ फ़क़ीर जी इंसानियत जो पैगाम आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं मदन वाणियूं जी कहाणी। हीअ कहाणी सिंध जी सूफ़ी तारीख़ जो हिकु रोशन बाब आहे। अचो दोस्तों पोइ शुरू करियूं। क़दीम दौर में हिकु ताजुर मदन वाणियूं पंहिंजे काफ़िले सां गॾु सिंध जे तरफ़ अची रहियो हो। घोड़नि ऐं उठनि सां लॻल घुंघरनि जो आवाज़ु परे परे ताईं ॿुधण में ईंदो हो। मदन वाणियूं मौसीक़ी जो शौक़ीन, नृत्य ऐं साज़नि जो माहिर हो। हिकु ॾींहुं संदसि काफ़िलो भिट शाह जी दर सां उतरा। उन्हें शाम हुई, हवा में सुरनि जी हल्की गूंज ऐं भिटाई साईं महफ़िल में वेठल। अचानक भिटाई साईं जे कननि में हिकु नरमो सुहिणो सुरावतो आवाज़ु पियो। साईं मुरकंदे चयऊं, अॼु को राह ते हलंदड़ बि सुरनि में ॻाल्हाए पियो। मुरीद हैरान थिया, पर थोरी देरि में काफ़िलो भिटाई साईं जे वेझो पहुची वियो। मदन अदब सां अची सलाम कयो ऐं अर्ज़ु कयईं, साईं अव्हांजा सुर ॿुधा आहिनि। अॼु असीं पंहिंजूं धुनूं अव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था। भिटाई साईं मोहब्बत सां फरमायो, राग रूह जी ग़िज़ा आहे, ॿुधायो दिलि सां ॿुधिबो। मदन पंहिंजे साज़ ते हथु विधो ऐं अहिड़ी वजद भरी धुन वॼाई जो महफ़िल में ख़ामोशी, सुकून ऐं रूहानियत जी ख़ुशबू पखिड़िजी वई। भिटाई साईं वजद में अची विया। चवनि था त हिन धुन में मोहब्बत, सफ़र, जुदाई ऐं इंसानियत जा सुर समायल हुआ। साईं फरमायो, ए मदन, तुंहिंजे सुरनि में मुसाफ़िर दिलनि जी सिक आहे। मदन वाणियूं खे पहिरियों दफ़ो कंहिं सूफ़ी शाइर अहिड़ी दिलि सां सारायो ऐं उहो लम्हो संदसि दिलि में हमेशह लाइ नक्श थी वियो। महफ़िल ख़तमु थी त मदन वाणियूं मोटणु लॻो, पर भिटाई साईं खेसि रोके चयो, महिमान रब जी रहमत हूंदो आहे, तूं बिना असरनि जे न वञ। साईं पंहिंजे हथनि सां उन्हनि लाइ ॾही, खंडु, लस्सी, वणा ऐं पाणी खाधो रखियाऊं। मदन हैरान थी वियो, केॾी सादगी, केॾो प्यार ऐं केॾी इज़त। मदन अर्ज़ु कयो, साईं अव्हां वटि मोहब्बत बि आहे ऐं लतीफ़ बि। जॾहिं मदन वापसि वञणु लॻो, भिटाई साईं खेसि दुआ ॾिनी, सफ़र में ख़ैरु, दिलि साफ़ रख, इंसानियत जो वापारु कॾहिं न विसारिजो। काफ़िलो हलणु लॻो। घुंघरुनि जो आवाज़ु आहिस्ते आहिस्ते ओझल थींदो वियो, पर साईं लतीफ़ जे दिलि में उन आवाज़ जा सुर देरि ताईं गूंजंदा रहिया। चवनि था, साईं उन्हनि सुरनि ते सुर चया, बेत चया, जिन में सफ़र, मोहब्बत, सच ऐं फ़िकर जो रंग भरियल हो। दोस्तों, शाह लतीफ़ ऐं मदन वाणियूं जी कहाणी असांखे सेखारे थी त मौसीक़ी इंसान खे इंसानियत सां जोड़े थी। मोहब्बत ऐं मेहमानी सूफ़ियाना इख़्लाक़ आहिनि। सादगीअ में ई असुलु अज़मत आहे ऐं जेको दिलि साफ़ रखे उहो हर दिलि में रहंदो आहे। दोस्तों, जेकॾहिं अव्हांखे हीअ कहाणी पसंदि आई त वीडियो खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं असांखे ॿुधायो त ईंदड़ वीडियो कहिड़े सूफ़ी कहाणी या तारीख़ी शख़्सियत ते चाहियो था। शुक्रिया। लतीफ़ जी धरती मोहब्बतनि सां भरी रहे। मिलंदासीं हिकु नई मालूमाती वीडियो सां। तेसिताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।